जी मूंखे इहो ॿुधायो त हिन कम में केतिरी बचत आहे? ये नसीब आहे साईं। हाँ, ये 5 रुपया भी मिलींदा, 5 लख भी मिलींदा। ये शौक़ ख़त्म नहीं हुआ पतंगबाजी का? ग्रेजुएट आहियूं। ग्रेजुएट आहे पोइ असां शौक़ु आहे। हिन मां कमायो केतिरो था? 2-3 हज़ार मिली था वञनि रोज़ रोज़। 2-3 हज़ार कमाए था? हा इंशा। तव्हां माशाल्लाह पढ़ियल लिखियल आहियो, शुरू में तव्हां हिबक त थी हूंदी न? हा हिकु ॿ ॾींहं थी, लेकिन हाणे कोन थो थिए, हाणे इश्क थी वियो आहे। महीने में बेच देते हैं 30-35। 30-35 मिल जाते हैं? वाह यार, 10 दिनों में 60-65, यानी रोज़ 6-7। रोज़ 5-6 5-6। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजनि भाइरनि भेनरुनि खे इरफान अली बुगे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। दोस्तो, आउं हिन वक़्तु मौजूदु आहियां सिंध जी दिलि हैदराबाद में, मुंहिंजे पंहिंजे शहर में। कराची सिंध जी जान आहे ऐं हैदराबाद सिंध जी दिलि आहे। ऐं उते मौजूदु आहियां जिते केतिरियूं ई सदियूं अॻु हिन सुहिणे शहर जो बुनियादु पियो। पके किले हैदराबाद जे मेन गेट ते मौजूदु आहियां। अॼु तव्हांखे जुमे जे ॾींहुं हैदराबाद में कहिड़ी रौनक हूंदी आहे या हैदराबाद पुरसुकून थी वेंदो आहे, तव्हांखे कुझु झलकियूं असां हैदराबाद जूं ॾेखारींदासीं। त पंहिंजे भाउ जो इहो चैनल सब्सक्राइब कयो ऐं वीडियो जेकॾहिं आख़िर ताईं ॾिठो आहे तो तव्हांखे ॾाढो सुठो लॻे। दोस्तों, आइए पहले हैदराबाद के मुख्तलिफ रस्ते, मुख्तलिफ बाज़ारें थोड़ा विज़िट करते हैं और हैदराबाद की तारीख पर एक नज़र डालते हैं। तोड़े जो मोरखन जो ख़्यालु आहे त हैदराबाद जो पुराणो नालो नेरून कोट हो, जेको दरियाह कंदी आबाद हुजण सबबि हिते मुहाणा रहंदा हुआ। बाद में ॿोॾि सबबि तॾो के हुक्मरान मियां ग़ुलाम शाह किलोड़े 1767 ईस्वीअ में ख़ुदाबाद खां गादीअ जो हंधु मुंतक़िल करे जदीद हैदराबाद जो बुनियादु विधो ऐं शहर जो नालो हैदराबाद रखियो। हैदराबाद के मिनी सिंध भी सॾियो वेंदो आहे, छाकाणि त हिते उतर खां वठी लाड़, काछी खां वठी कारूंझर जा माण्हू वॾी मेठ मुहबत सां गॾिजी सॾिजी रहनि था। हीउ मुल्क जो 7हों वॾो ऐं सिंध जो 2 नंबर वॾो शहर आहे। सख़्त गर्मियुनि में बि राति जे वक़्तु राहत ॾींदड़ थधिड़ियुनि हवाउनि सबबि इहो पिणु चई सघिजे थो त हैदराबाद दुनिया में सिंधियुनि जो पसंदीदा तरीन शहर आहे। पिरह पुठीअ खां राति जे पोएं पहर ताईं ऐं हफ़्ते जा 7 ई ॾींहं हैदराबाद में हर तरफ़ रौनक हूंदी आहे। कराची जे उबतड़ सियारे जी मौसम बि हैदराबाद में अची देरा ॼमाईंदी आहे। हैदराबाद में कुशादा रस्ता बि आहिनि त सोढ़ियूं घिटियूं पिणु, पुराणियूं बाज़ारूं बि आहिनि त जदीद माल्स ऐं मार्केट्स पिणु। ऑटोबान रोड 8 नंबर मार्केट, किलाथ मार्केट, टावर मार्केट, छोटकी घिटी, शाही बाज़ार, तिलिक चाड़ी सिंध जा वॾा वापारी मर्कज़ आहिनि। हिते नए तर्ज़ जी तामीरात त आहे, पर असलोकियुनि पुराणियुनि हवेलियुनि ऐं उन्हनि में लॻल मंघनि जी सूंहं अॼु बि सुरस आहे। दोस्तों, हैदराबाद के पक्के किले ॿाहिरां हिन वक़्तु जुमे वारे ॾींहुं बि रौनक लॻल आहे। ये जेके दुकान आहिनि, बाज़ारूं आहिनि, हिते फूड आइटम्स बि आहिनि, पर सियारे में जेका लगड़बाज़ी थींदी आहे हैदराबाद में, त हिन वक़्तु तव्हां ॾिसो था रश लॻल आहे, नौजवान ऐं ॿार लगड़बाज़ी कनि था ऐं इंतिज़ामिया उन्हनि ते को बि ध्यानु नथी ॾिए। जीअं लाहौर में, पंजाब में वाक़िया थींदा आहिनि, ख़ुदा न ख़ास्ता को हिते बि वाक़ियो थिए।
यहाँ पर पतंगों की बहुत सारी दुकानें हैं। आज जुम्मे का दिन है, फिर भी आप रश देखें। जुम्मा नमाज के बाद जैसे ये दुकानें खुलती हैं, ख़ास तौर पर नौजवान और बच्चे ये पतंगे लेने, दूसरे शहरी जो हैं वो गजक वगैरह लेने के लिए आते हैं। ये बहुत बड़ी पतंग की एक दुकान है जहाँ पे पतंगे नज़र आ रही हैं। बहुत ज़्यादा तादाद में मांझा नज़र आ रहा है। तो ये पतंगबाजी करते हैं हैदराबाद के नौजवान। अभी तक ये शौक़ ख़त्म नहीं हुआ पतंगबाजी का। दोस्तों, हैदराबाद की बिरयानी जो है माशाल्लाह पूरी दुनिया में मशहूर है। और ये बिरयानी का एक छोटा सा ठेला है और आप रश देखें। और ये चाचा कबाब भी बना रहे हैं। हैदराबाद में माशाल्लाह मोहब्बत है। यहाँ पर लोग बहुत मोहब्बत से रहते हैं। हालांकि माजी थोड़ा सा तल्ख है, फसादात भी हुए थे, लेकिन अल्लाह का शुक्र है जैसे ही शहर में अमन वापस आया तो शहर की रौनकें बढ़ गई और यहाँ के कारोबार को बहुत बड़ा बूस्ट मिला। याद रखना चाहिए कि हैदराबाद का बिज़नेस मोर देन 50% इंटीरियर सिंध पर डिपेंडेड है, क्योंकि पूरे सिंध से यहाँ पर लोग अपने इस शहर में, सिंध के दिल में ख़रीदारी करने आते हैं। हज़ारों आइटम्स हैदराबाद से लेके जाते हैं और माहवार अरबों रुपए के आइटम्स इंटीरियर सिंध के लोग हैदराबाद से लेते हैं। दोस्तों, ही शाही बाज़ार जो मुंडा है, जिते हर क़िस्म जो तव्हांखे सामान मिलंदो, कपिड़ो हुजे, घड़ियूं हुजनि, जूता हुजनि, वॾा वॾा होलसेल जा दुकान आहिनि जिते तव्हां होलसेल जे इन्हनि दुकाननि तां शयूं वठंदो। रिटेलर्स जी भेट में हिते तव्हांखे तमामु सस्तियूं शयूं मिलंदियूं। हैदराबाद जी रबड़ी मशहूरु आहे, हिकिड़ो नंढो दुकानु आहे, अॻियां वॾा दुकान आहिनि। इन ते विलाग ठाहियूं था अलॻि सां। हैदराबाद जा एतिरा ख़ूबसूरत रंग आहिनि जो को हिकु ॿ 5 10 विलाग्स में उहे समोइजी नथा सघजनि। समय विलाग्स करे सघजनि था। ऐं कोशिशि कंदुसि त वक़्तु ब वक़्तु तव्हांखे हैदराबाद जा मुख़्तलिफ़ कलर्स ॾेखारियूं, सिंध जे हिन सुहिणे शहर जी तारीख़ ॾेखारियूं, तारीख़ी इमारतूं ॾेखारियूं। हीअ ॾिसो केॾी आलीशान बिल्डिंग आहे। सो हिकिड़ो अलॻि आउं इंशाअल्लाह ताला विलाग कंदुसि जंहिंमें तव्हांखे हैदराबाद जूं जेके तारीख़ी इमारतूं आहिनि, महल आहिनि, ख़ासि तौर मुखी हाउस, जंहिंखे ॾिसी करे माण्हू हैरान थी वञनि था त अॼु खां ॾहाका पहिरीं बि सिंधी कीअं शानदार नमूने रहंदा ऐं उन्हनि महलनि, उन्हनि हवेलियुनि जी अॼु मालियत जेका आहे अरबे रुपया आहे। दोस्तों, पके किले जे हेठां गुरु नगर वारे चौक ते मौजूदु आहियूं। हिन पासे ही फ़क़ीर जो पिड़ ऐं किलात मार्केट ही रस्तो वञे पियो ऐं हिन पासे वरी ही स्टेशन रोड खां रिक्शा मार्केट खां ही रस्तो अचे पियो ऐं हीअ वरी रस्तो वञे पियो फुलेली ॾांहुं। ही समूरो जेको इलाइक़ो आहे असुल हैदराबाद ही आहे, जेके ओल्ड सिटी चइजे। हिते तव्हांखे पुराणियूं तामीरात मिलंदियूं, पुराणियूं बाज़ारूं मिलंदियूं। हीअ हिकिड़ी नंढी पिड़ी लॻल आहे किले जे हेठां गुरुनगर वारे इलाइक़े में, जिते रिढूं ऐं ॿाकरो माल विकिरे लाइ माण्हू खणी आया आहिनि। नालो छा आहे भाउ तव्हांजो? अली रज़ा। अली रज़ा, किथां आया तव्हां? असां ई गंबड़ या गंबट मां आया आहियो। छा खणी आया आहियो? मैं असुल बेसिकली गंबड़ जा हूँ, बाक़ी आया हैदराबाद में। अच्छा, ये माल खपाइण आया आहियो? जी जी, वापार कंदा आहियो? जी बिल्कुल वापार कंदा आहियूं। माशाल्लाह, तव्हां सुठा पढ़िया लिखियल लॻो था। जी जी, ग्रेजुएट आहियूं। ग्रेजुएट आहियो। हिनजा शौक़ु आहे। शौक़ु अथव? शौक़ु आहे। ॾाढो भलो यार, ॾाढी ख़ुशी थी। जी, आयो पाण केरु असुल? कलोड़ा हूँ पाण। कलोड़ा, वाह 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 वाह। कलोड़नि त हिन शहर जो बुनियादु विधो। बिल्कुल। हिकु मिनट, पुलिस वारो भाउ आयो आहे ऐं हिनखे हटाए थो हितां। असांजी जी बादशाही आहे। हा न, कलोड़नि जी बादशाही हुई। अच्छा, ही घणो ने रेट घुरो था? साईं हिन जो हिकिड़े जो 28। हिकिड़े जो 28, हा। ॿिनी जा 56 आया? ॿिन्ही जो 56। ॿई छेला आहिनि? ॿई नर आहिनि, छेला आहिनि। अच्छा, महीने में घणा तव्हां खपाए वेंदा आहियो ढोर? ॾींहं में 2 या 3 खपाए वेंदा आहियूं रोज़? रोज़। ऐं इहो मूंखे ॿुधाइजो, हिन मां कमायो केतिरो था? 2-3 हज़ार मिली था वञनि रोज़? रोज़। 2-3 हज़ार कमाए था? हा, इंशाअल्लाह। ॾिसो दोस्तो, ही माशाल्लाह ग्रेजुएट आहे। किथां ग्रेजुएशन कई आहे तव्हां? असां हैदराबाद में ही कई आहे। हैदराबाद में। माशाल्लाह, ये नौजवान
हुनजो अज़म ॾिसो, हुनजो शौक़ु ॾिसो। ही कमु कंदे हिनखे को ऐब महसूसु नथो थिए, छो जो हीउ आलीशान कमु आहे, कारोबार आहे, बिज़नेस आहे। तव्हां माशाल्लाह पढ़ियल लिखियल आहियो, शुरू में तव्हां हिबक त थी हूंदी न? हाँ हिब हिकु ॿ ॾींहं थी लेकिन हाणे कोन थो थिए, हाणे इश्क थी वियो आहे हिन सां। इश्क थी वियो इश्क थी आहे। वियो। पोइ माल तव्हां रखंदा किथे आहियो? घर में ई रखंदा, हुननि जो आहे फार्म आहे। अच्छा, फार्म ठाहे थो। केतिरा दाणा हूंदा आहिनि? तक़रीबन 10-15 हूंदा आहिनि। 10-15 हूंदा आहिनि। ॾाढी ख़ुशी थी सिंध जे ॿियनि नौजवाननि लाइ। हीउ नौजवान अली रज़ा कलोड़ो हिकिड़ो मिसाल आहे। तव्हां जहिड़ा ॿिया नौजवान बि कनि था हीउ कारोबार? बिल्कुलु घणा ई कनि पिया हिन में, हिन हाणे घणा ई कनि पिया। अॼुकल्ह जा नौजवान तक़रीबन वापार में ई आहिनि हाणे। अच्छा, सही आहे माशाल्लाह। तव्हांजो छा थिए? साईं मुंहिंजो पुटु आहे। हा, तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो शाहनवाज़ आहे। भाई शाहनवाज़, तव्हां छा कंदा आहियो? साईं असांजो बि माल मता जो कमु आहे, बनी बारे जो बि आहे। पीउ साहब फरमायो आहे पगार साहब त ज़मीन खे छॾे माल जे तरफ़। पोइ इन जे करे साईं जन जी सुनत मुताबिक़ बि, वापार मुताबिक़ बि, मुर्शिद जे हुकुम मुताबिक़ बि ई कयूं पिया। रोज़ी आहे, हक़ लाल जी आहे, पंहिंजी आहे। ज़बरदस्त, ॾाढी ख़ुशी थी। ॾाढी ऐं रोज़गार तमामु घटि आहिनि, रोज़गार ख़तमु पिया थियनि। सही, थोरो थोरो करे पिया हलूं मिड़े वक़्त खे। अच्छा, हीउ बरकत वारो कमु आहे? बरकत वारो बि कमु आहे, हिनखे दुआ थियल आहे। तव्हां अली रज़ा, तव्हां जहिड़ा जेके सिंधी असांजा नौजवान आहिनि, पढ़िया ॻढ़िया, बेरोज़गार वेठा आहिनि नौकरियुनि जे आसिरे, उन्हनि खे छा तव्हां मैसेज ॾियणु चाहींदो? असां त इहो ई चवंदासीं कि भाई माउ पीउ जो नालो रोशन कनि, पढ़ी करे। जे अगरि उन्हनि खे पार्ट टाइम मिली थो वञे त माल जो कमु कनि, कंहिं बि जेको बि हुन में शौक़ु हुजे। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे, उन्हनि पाण उन्हनि खे हिननि खे चाढ़ियो आहे। हिन में बरकत वारो आहे, हीउ हमेशह ई फ़ाइदो ॾींदो। दोस्तों, अली रज़ा इनका नाम है, कलोड़ा है। बेसिकली ये गंबट से ताल्लुक़ रखते हैं, ज़िला खैरपुर मीर्स। ग्रेजुएशन के बाद ये अली रज़ा ये बिज़नेस करते हैं, बकरियां बेचते हैं, बकरे बेचते हैं, और ये बता रहे हैं कि माहवार 80 से 90 हज़ार रुपये ये कमा लेते हैं। और इनका ये कहना है कि इस काम से अब इनको इश्क हो गया है। शुरू में थोड़ा ये शाय फील कर रहे थे, लेकिन अब वक्त गुजरने के साथ साथ खुल के काम करते हैं। तो ये नौजवान दीगर नौजवानों के लिए भी एक मिसाल है कि ये छोटा छोटा कारोबार करके भी आगे बढ़ सकते हैं, बजाय अपना वक्त ज़ाया करने के और नौकरियों के आसरे में बैठने के। बहरहाल ॾाढी ख़ुशी थी। ॿिया बि नौजवान आहिनि तव्हां जहिड़ा हिते सिंधी जेके कमु कंदा? तमामु अलॻि अलॻि क़ौमुनि जा आहिनि, जतो आहिनि, बुलेदी आहिनि, पालारी आहिनि, घणी क़ौमुनि जा माण्हू हिते हाणे हिन वॾी शुमार में कमु करे रहिया आहिनि हिते। सही आहे। ऐं ॾाढो बहितरीनु कमु आहे ऐं इज़त भरियो कमु आहे, केरु चवण वारो कोन्हे। अॼुकल्ह नौकिरी जी ग़ुलामीअ खां भलो आहे त माण्हू पंहिंजो हारपो करे, पंहिंजो कारोबार करे। उन अहिड़ी इज़त कंहिं में आहे ई कोन। यार केॾी ख़ूबसूरत हिन ॻाल्हि कई अली रज़ा, त ॿियनि जी ग़ुलामी खां बजाए जो वॾेरनि जे पोयां लॻा वतूं नौकिरी जे आसिरे। हीउ नंढो नंढो कमु कयो। हीउ ज़रूरी न आहे तव्हां बकरियूं विकिणो, खोड़ सारा कम आहिनि, कारोबार तरफ़ अचो। ऐं हैदराबाद में, कराची में वॾो पोटेंशियल आहे। असांजा पंहिंजा ई शहर आहिनि ऐं हिकिड़ो ॿाराड़ियुनि खां शहरनि तरफ़ अचो नौजवानो। आहिस्ते 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 शुरू में ॾुखियाई थींदी, पर आहिस्ते आहिस्ते वक़्तु गुज़रण सां गॾु इंशाल्लाह तव्हां सेट थी वेंदो। तव्हांजो नालो छा आहे? गुलाम अब्बास। तव्हां केरु आहियो? जतो ई जतोई आहियो। जतोई साहिबु, तव्हां छा कंदा आहियो? असां माल वापार कंदा आहियूं। हाँ, घणो कमाए था मावर? शुक्र आहे, नसीब आहे। के नाम 2000 के ना 4000 के ना 6000 के ना। आपके? हाँ वहाँ शादी है। बोलो। इसको क्यों कैद किया हुआ यार? इसको तो आज़ाद करो। नहीं, मजबूरी है, बेच रहे हैं, खाने के लिए नहीं है। वो बोला मैं शौक के लिए नहीं है। नहीं नहीं, बेचने के साला मत, बेचते हैं हम इधर माल। और कोई काम करे यार, ये परिंदों को सर क्यों कारोबार ही नहीं है बद्दुआएं ले रहे हो आप? सर, खाने के लिए नहीं लिया हमारे पास, हमारे माँ बाप नहीं है, हम जब भी बहुत सारे हैं, अल्लाह का फजल तलाश करो, रिस्क तलाश करो, मिल जाएगा। मेहनत वाले काम कर रहे हैं, लाते हैं, बेचते हैं। अस्सलाम। असां ठाहिया आहे न, ही पाणे कुरेशी ने ठाहिया आहे हितां। अच्छा, किला बाज़ार? जेके किला बाज़ार आहे। अच्छा, कॾहिं ठाहियूं? तक़रीबन इनखे मुंहिंजो ख़्याल हो 20 साल थी विया, 22 साल थी विया। 22 साल? हा, मुंहिंजो कमु ई आहे, माल ई आहे। तव्हां हीउ कमु कयो था, विकिरो कयो था बकरियूं? हा, ये छेला छेली में जेकी बि माल ईंदो। मूंखे इहो ॿुधायो त हिन कम में केतिरी बचत आहे? ये नसीब आहे साईं। हा, जेके 5 रुपया बि मिलींदा, 5 लख बि मिलींदा। अच्छा जी हा। ऐं नुक़सान जो केतिरो अंदेशो आहे? नुक़सान ई अल्लाह साईं ख़बर हुई, सांस वारी शइ आहे। हा, जेके मरी वेंदी। केतिरो नुक़सान अंदाज़ो? नुक़सान तक़रीबन हाणे मुंहिंजो हिकिड़ो घेटो मरी वियो आहे, तक़रीबन 40,000 जो। हा, इहे नुक़सान आहे। नुक़सान बि आहे, कारोबार आहे। अच्छा दोस्तों, हक़ लाल जो जेको बि कारोबार हुजे,
हुन में नफ़ो बि आहे नुक़सानु बि आहे ऐं नुक़सानु तव्हांखे थींदो तव्हां सब्र कंदो अलाह ते तवकल रखंदो त अलाह ताला तव्हांखे डबल ट्रिपल करे ॾींदो। अल्लाह साईं में ॾींदा अल्लाह साईं में वठींदा। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। हू जेके रब्बिल आलमीन आहे न, हू सभिनी खे ॾींदा। सभिनी खे ॾे थो। बेशक, बेशक। उहो मुंहिंजो रब पत्थर जे अंदरि जेको कीड़ो वेठो आहे न हुनखे बि रोज़ी हुनखे बि ॾींदा। तो इसलिए तुम भी परेशान नहीं हो, इसको आज़ाद करो। हाँ जी। ये दोस्त रिड्डू खड़ी आया हुआ विकने वाला है। पुलिस वालों ने भगा दिया क्या सबको? हाँ जी, पुलिस वालों ने भगा दिया सबको। आप कहाँ से आए हो? हीराबाद से, लाल मस्जिद। अच्छा, इसके 50,000 रुपये एक का। जोड़ी के कितने? 95। अच्छा, ये कहाँ से खरीदे? ये भाई नसीराबाद से लाए। नसीराबाद, कंबर शहजाद कोट वाला। जी। वहाँ गए थे आप? कितने के मिले थे? बहुत मिल गया। नहीं, इसमें ये पूछ रहा हूँ कि इसमें नफ़ा है, बिजनेस में है? बिल्कुल है नफ़ा। अच्छा। मिली जाती है रोज़ी, जब मेहनत करेंगे तो इंसान किसी भी महीने चीज़ में कितने कर- बेचते हो ऐसे? महीने में बेच देते हैं 30-35। 30-35 बिक जाते हैं? वाह यार। और बकरा ईद पर? बकरा ईद पे आखिरी के 10 दिनों में बेच देते हैं 60-65। अच्छा, 10 दिनों में 60-65 यानी रोज़ 6-7? रोज़ 5-6 5-6। लेता कौन है ये? ये पालने वाले भी लेते हैं यहाँ पर, और जैसे दूसरे लोग गोश्त भी के लेते लिए हैं। भी लेते हैं लोग? गोश्त के लिए तो कम ही लेते हैं, पालने के लिए लेते हैं शौक ताकि ये पे? कुर्बानी करते हैं। अच्छा। कोई इसको बेच के कुर्बानी का जानवर ले लें, सही है। इस तरह। दोस्तों, ये पुलिस आ रहा आया अॼुकल्ह हैदराबाद में डिप्टी कमिश्नर हैदराबाद ऐं मेयर काशिफ शोरो, डिप्टी कमिश्नर ज़ैनुल आबिदीन मेमण। ये ग़रीब जेके बोरियत आहिनि उन्हनि जे पोयां हथ धोई पियल आहिनि। इंक्रोचमेंट लॻो ई ग़रीब था कनि वीचारा, रेड़नि वारा जेके स्टाल ईअं खणियो था वञनि बेदर्दी सां। ऐं हिकु हिकु जेका हिन जी गाॾी हूंदी आहे या मज़दा वग़ैरह उन में इहे रेड़ा स्टाइल खणी वेंदा आहिनि। इन्हनि कॾहिं सोचियो आहे त इहे केतिरा ख़ानदान तबाह पिया कनि, उन्हनि जो रोज़गार घुरे करे। सही आहे, गैर क़ानूनी कमु आहे, पर उनखे जॻहि ॾियो न। उहो कंहिंजो कमु आहे? किथे रोज़गार कनि? नौकिरियूं ॾियो कोन था, रोटी कपिड़ा और मकान जो नारो हणो था ऐं पोइ ग़रीबनि खां यार रेड़नि वारनि जूं तव्हां बदुआऊं वठो पिया, स्टालनि वारनि जूं बदुआऊं वठो पिया। घणो कमाईंदा हुआ? 500-600 रुपया। इहो सोचियो अथव त उन्हनि जे घर में को बीमार हूंदो, कंहिं न्याणी जी शादी लाइ उहो ॾाज गॾु कंदो हूंदो, को रेड़े वारो, को स्टाल वारो। केतिरियूं तव्हांखे बदुआऊं मिलनि पियूं, पर उहे परवाह न कनि। इन्हनि मज़दूरनि सां, इन्हनि पोरियतनि सां मुंहिंजो रब गॾु आहे, उन्हनि खे छॾींदो कोन। ऐं उहो रब उन्हनि खे बि कोन छॾींदो जेके हिननि जे रोज़गार जा, इन्हनि जे ख़ानदाननि जा, इन्हनि जे बचनि जा दुश्मन आहिनि। दोस्तों, पके किले भरिसां ही जेका चाड़ी आहे उहा कदमगाह शाही बाज़ार वारनि इलाइक़नि खां हेॾां हेठि अचे पई। हीउ गुरू नगर चौक सॾिबो आहे। साम्हूं तव्हां ॾिसंदो पिए जेको रस्तो इहो फुलियल ई, ऐं ॿिया जेके सिंधी इलाइक़ा आहिनि उन्हनि तरफ़ वञे थो। ऐं हिन पासे खाॿे पासे फ़क़ीर पिड़, किलात मार्केट ऐं पोइ ॿिया जेके इलाइक़ा आहिनि। हाणे हिते रिढनि ॿकरियुनि जी पिड़ी खां सवाइ पखियुनि जी बि पिड़ी लॻंदी आहे। तव्हां ॾिसंदो त शौक़ीन ऐं वापारी कीअं हिननि मासूम पखियुनि वीचारनि खे ईअं क़ैद कयो वेठा आहिनि पंहिंजे शौक़ु ऐं रोज़गार, कारोबार, पेट गुज़र ख़ातिर। हिननि जो रोज़गार त आहे पर हिकिड़ो ॾोह बि आहे। भाई आप व्यापारी हैं, शौकीन है? शौकीन है शौकीन है जी। शौक यार ये ज़रा अजीब नहीं है? मासूम परिंदों को कैद कर देते हैं। ये कैद नहीं है ना, ये क्यों कोई नहीं है? समझ लो एक बच्चों की तरह पाल रहे हैं इसको। नहीं, इनको आप भले जितना भी पालें, अगर इसको आज़ाद करते हैं तो इसको चील मार देगी, कौवा मार देगा, कुछ भी मार देगा। वो इनका नसीब है। आज़ाद नहीं है ना, ये हिफाजत आज़ाद अल्लाह नहीं ताला है। करने वाला है। आप तो और हम थोड़ी करेंगे। हकीकत है। बाक़ी हाणे ही माण्हुनि हिनखे बि रोज़गार बणाए वरितो आहे। हिन सां ॻाल्हायो, चवंदासीं हिननि खे छॾींदासीं त वॾा जेके पखी आहिनि, सिरणूं आहिनि या ॿिया जेके जानवर मारे छॾींदा हुआ। तव्हां ऐं असां थोरी ठीको खयो आहे हिननि जी हिफ़ाज़त जो। हिननि जी हिफ़ाज़त उहो ई करण वारो आहे जेको हिननि जो ख़ालिक आहे, जेको हिननि जो मालिक आहे। बहरहाल वॾे पैमाने ते हिते कारोबार थिए थो। हाणे मार्केट ख़तमु थियण वारी आहे, हिन करे रश वई आहे घटिजी। तो हेॾां बि अचो, तव्हांखे ॾेखारींदा। हेॾां वरी पखियुनि जा, हिननि जा वॾा दुकान आहिनि। कबूतर, ऑस्ट्रेलियन तोता,
इन्हनि लेखे ते कारोबार कनि पिया, शौक़ु पूरो कनि पिया, पर ही वीचारा वॾी अज़ियत में आहिनि। भाई क्या हाल है? तबियत सही है? तव्हां नालो छा आहे? खादिम हुसैन कहिड़े माण्हू? मुगल मुगल आहियो? खादिम भाउ तव्हांजो रोज़गार आहे, हर कंहिंजो हक़ आहे कारोबार करण जो, अलाह साईं तरक़ी ॾे तव्हांखे। आमीन आमीन। पर ही अथव पिटुनि वारो, बदलण वारो कारोबार। न न हिकिड़े हिन में कुझु अहिड़ा जानवर आहिनि परिंदा हा जेको उॾामी कान था सघनि, हा ठीकु आहे, माना उन्हनि जी वसियत कान्हे, उहो आहिनि ई पालण जा। कहिड़ा आहिनि मूंखे ॾेखारियो तव्हां हुनजो मिसाल तौरु हाणे पिंजरो खोलिया ऐं उहो ॾिसूं था उॾामी सघंदा या न? न उॾामंदा हुते वेंदा, उन खां पोइ सिरण पोयां लॻंदी, हा। बाज़ पोयां लॻंदी, कांग पोयां लॻंदा, किराईंदा, जीअं ऑस्ट्रेलियन तोता, हा। ठीकु आहे, आज़ादु कान था हली सघनि। दोस्तो वीचारा पखीरा ॾिसो केॾा ख़ूबसूरत आहिनि ऐं ही माण्हुनि लाइ रोज़गार जो ज़रियो आहिनि। हिननि जी आज़ादी जे एवज़ माण्हुनि जा घर हलनि था। बहरहाल असांखे न केरु मीर साहिबु पाण खे न इहे केरु क़ैद करे छॾे, पाण सां कहिड़ो हाल थींदो? ही पखियुनि सां त वॾी हालत आहे न, माना फुट बाय फुट, 2 बाय 2 फुट जे नंढे हिकिड़े पिंजरे में उन्हनि खे क़ैद कयो वेंदो आहे। तो दोस्तो हिते अॼु तव्हां खां वठूं था इजाज़त। अॼोको विलाग जेकॾहिं तव्हांखे आयो पसंदि त पोइ दिलि खोले कयो कमेंट त जीअं सिंध जी दिलि हैदराबाद खे वधीक पाण कयूं एक्सप्लोर, छो जो हैदराबाद में घणो कुझु आहे। हैदराबाद सिंध जी दिलि आहे, सिंध जी तारीख़ आहे ऐं हैदराबाद जे रोडनि रस्तनि घिटियुनि इमारतुनि में सिंध जी तारीख़ मदफ़ून आहे। तव्हांखे हैदराबाद जूं इमारतूं ॾेखारींदासीं, बाज़ारूं ॾेखारींदासीं, हिते माण्हुनि जी जेका लाइफ स्टाइल आहे, रहणी कहणी आहे, ॾुख सूर आहिनि, ग़रीब अमीर सभु ॾेखारींदासीं। पर शर्त इहो आहे त तव्हांखे हीअ वीडियो दिलि खोले शेयर करणी पवंदी, दिलि खोले लाइक करनी पवंदी ऐं उन पे दिल खोले कमेंट्स करना पड़ता। तो दोस्तों आज की वीडियो आपको कैसी लगी? अगर हैदराबाद को आप मज़ीद देखना चाहते हैं, हैदराबाद की खूबसूरती, हैदराबाद के रंग, हैदराबाद के खुशियाँ, हैदराबाद के दुख दर्द भी देखना चाहते हैं तो अपने कमेंट्स में हमें ज़रूर आगाह कीजिएगा, क्योंकि ये सिंध का दिल है। हैदराबाद की गलियों में, हैदराबाद के रस्तों में, हैदराबाद की इमारतों में इस शानदार शहर की एक शानदार तारीख़ मदफून है। तो हम कोशिश करेंगे कि हैदराबाद को मज़ीद एक्सप्लोर करें, लेकिन शर्त ये है कि आप हमारी वीडियोस को ज़्यादा से ज़्यादा लाइक करें, चैनल को ज़्यादा से ज़्यादा सब्सक्राइब करें। बहुत शुक्रिया।